वज़ीर आज़म शहबाज शरीफ की मुस्लिम लीग नून के सदर नवाज शरीफ से मुलाकात। आज़ाद कश्मीर की सियासी सूरत हाल समेत मुख्तलिफ मामलों ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म अफ़गान मुआहिदे ऐं सऊदी अरब के दौरे बाबत भी नवाज शरीफ के आगाही ॾिनी। भारत मार्काए हक़ की सोभ के हज़म नथो करे सके। ऑपरेशन सिंदूर की नाकामी का पोइ भारत मिस इन्फॉर्मेशन ऐं डिसइन्फॉर्मेशन मुहिम शुरू कई। भारत एजाज मल्हा नाले मुहाणे के गिरफ्तार किया। भारतीय इंटेलिजेंस एजेंसियुनि के स्टाफ ॾेई पाकिस्तान मोकिलियो। जॾहिं एजाज मल्हा के आर्मी ऐं रेंजर्स ऐं नेवी जा यूनिफॉर्म ख़रीदना हुआ तो पाकिस्तान सर्विलियंस कई। इतला वाले वफाकी वज़ीर अज़हर जी घरू मामलन बाबत ममलिकती वज़ीर तलाल चौधरी से गॾु प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु है भारत फौजी मशक़ुनि के पाकिस्तान मुखालिफ़ प्रोपेगेंडा मुहिम से ॻंढण की कोशिश कई। भारत गुजरात ऐं कच्छ वेझो फौजी मशक़ुनि के बहाने किरियल सरगर्मियों शुरू कयूं। पाकिस्तान आलमी सतह ते इज़्ज़ती वक़ार हासिल करे रहियो है जेको भारत के बर्दाश्त न है। भारत की पाकिस्तान मुखालिफ़ मुहिम उनकी सिफारती अस्करी नाकामी जो वाज़े सबूत है। तलाल चौधरी चयो त भारत शिकस्त का पोइ ॿीहर कुछ प्लान करण की कोशिशुं कयूं आहिनि। भारत पहिरियां सिंदूर ऑपरेशन ऐं हाणे प्रोपेगेंडा ऑपरेशन हलाए रहियो है। गिलगित बल्तिस्तान के डोगरा राज का आज़ादी जो दिहाड़ो। गिलगित बल्तिस्तान के 78वें जश्न आज़ादी के मौके ते सदर आसिफ़ अली ज़रदारी की तकरीर में शिरकत। सदर आसिफ़ अली ज़रदारी परेड जो मुआयनो भी किया। गिलगित के वॾे वज़ीर ऐं गवर्नर सदर की आजियां कई। गवर्नर सैयद मेहदी शाह सदर के रिवायती टोपी पाराई। सदर जो चवणु है तो 1947 वाली जंग में गिलगित जा 1700 जवान शहीद थिया। 1947 में गिलगित बल्तिस्तान जहाद करे पाकिस्तान में अलहाक़ किया। आज़ादी वारी जंग में कुर्बानी ॾींदड़ शहीदन के सलाम पेश करूं था। शहीद भुट्टो FCR के ख़त्म किया। असां हमेशा गिलगित बल्तिस्तान की आवाम से प्यार किया है। गिलगित बल्तिस्तान की आवाम की बहादुरी के असां कॾहिं विसारे नथा सघूं। गिलगित बल्तिस्तान की पंहिंजी एयरलाइन हुजण घुरिजे। गिलगित बल्तिस्तान के ॿियनि सूबनि वांगुरु तरक्की याफ़्ता ॾिसणु चाहियूं था। CPEC पाकिस्तान की तरक्की जो मज़हर है। चीन असांजो दोस्त ऐं भाईवार मुल्क है। बालाड़ी कश्मीर जेके अरसे खां भारत के ज़ुल्मन जो शिकार है। भारत में मुसलमानन समेत अक़लियतुनि ते ज़ुल्म जारी है। बालाड़ी कश्मीर की आज़ादी वक्त की ज़रूरत है। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो डोगरा राज का गिलगित बल्तिस्तान की आज़ादी की 78वीं सालगिरह के पैगाम। गिलगित बल्तिस्तान की आवाम के जश्न आज़ादी जो मुबारक। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु है तो 1 नवंबर 1947 ते गिलगित बल्तिस्तान की आवाम जुरत इस्तकामत ऐं कुर्बानी ज़रिए पंहिंजी आज़ादी हासिल कई। कायदे अवाम ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की मंशूर तहत गिलगित बल्तिस्तान की तरक्की खुद मुख्तियारी आइनी हक़नि के लाइ पुरज़म आहियूं। पीपल्स पार्टी उहा पार्टी है जो पहिरियों भेरो गिलगित बल्तिस्तान के सियासी सुञाणप खुद मुख्तियारी ॾिनी। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ खिलाफ़ बेएतमादी रिथ लागी तो देर जो शिकार। बेएतमादी रिथ ईंदड़ 4 ॾींहनि ताईं पेश न थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी बेएतमादी रिथ पेश करण बाबत अञा ताईं को फ़ैसिलो न करे सघी। पीपल्स पार्टी की असेंबली मेंबरनि कश्मीर हाउस में नेरा जमाए वरिता। बिलावल भुट्टो ज़रदारी बेएतमादी रिथ पेश करण के हवाले से हतमी फ़ैसिलो कंदो। आलमी बैंक के सहकार से सिंध में जदीद मोबाइल वेटनरी सहूलतूं मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। लाइव स्टॉक खाते के वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो सिंध लाइव स्टॉक डेवलपमेंट प्रोजेक्ट तहत 65 मोबाइल एम्बुलेंसिस ख़रीद करण जो फ़ैसिलो। मोहम्मद अली मलकानी जो चवणु है तो 65 मोबाइल एम्बुलेंसिस खुलियल टेंडर सिस्टम तहत ख़रीद कयूं वेंदियूं। एम्बुलेंसिस लाइव स्टॉक की 3 विंग्स ऐं फिशरीज़ विंग लाइ मखसूस कयूं वयूं। हिन मनसूबे से सिंध के भाॻियुनि के दर ते इलाज की सहूलत फ़राहम कई वेंदी। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील मेमण की टंडोजाम आमद राहुकी रावल हाउस ते तक की आवाम से मुलाकात। शर्जील मेमण आवाम जा मसला बुधा ऐं आवाम जा मसला हल करण की ख़ातिरी कराई। लागाबिल खातन के अवामी मफाद वारनि मनसूबनि में तेज़ी आणण लाइ हिदायतूं जारी। शर्जील मेमण जो चवणु है तो आवाम की खिदमत पीपल्स पार्टी की पहिरीं तरजीह है ऐं अवामी मसलन के हल लाइ हर मुमकिन कदम खया वेंदा। सिंध हुकूमत अवाम की खिदमत के इबादत समझे थी ऐं PP क़यादत हमेशा अवाम से गॾु बीठी है। कंहिं भी ॾुखे वक्त में अवाम के अकेलो न छॾींदासीं। अवाम के सहकार ऐं एतमाद सां ई हुकूमत पंहिंजी पॉलिसियुनि के कामयाबी से अॻिते वधाए सघे थी। सिंध बार काउंसिल के मेंबरनि की चूंडनि लाइ पोलिंग जो वक्त ख़त्म। कराची समेत सूबे के ॿियनि शहरनि में 33 सीटुनि लाइ पोलिंग हिक ई वक्त थी। सूबे जा 29,387 वकील 5 सालनि के मुदे लाइ पंहिंजा नुमाइंदा चूंडे रहिया आहिनि। कराची में सिंध बार काउंसिल के
16 सीटुनि लाइ 15,000 वकीलनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। हैदराबाद डिवीज़न जे 5 सीटुनि लाइ 25 उम्मीदवार मैदान ते लथल। दादू ऐं यामशोरे जी गॾियल सीट ते 5 उम्मीदवार मैदान ते लथल। बदीन ठटेई सिजावल जी गॾियल सीट ते 4 उम्मीदवार में दंगल। हैदराबाद मीरपुर ख़ासि सखर लाड़काणे डिवीज़न जी 17 सीटुनि लाइ 12,300 वकीलनि वोट जो हक़ इस्तेमालु कयो। नवाबशाह में सिंध बार काउंसिल जी सीट ते प्रोग्रेसिव पैनल तरफ़ां कानून वारो वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं नेशनल पैनल तरफ़ां करीम बख्श रिन आमू साम्हूं। खैरपुर जी सीट ते सिंध नेशनल लॉयर्स पैनल तरफ़ां जाफ़र अली शाह ऐं प्रोग्रेसिव लॉयर्स पैनल तरफ़ां यासिर इरफान शहर में मुक़ाबिलो। लाड़काणे जी 2 सीटुनि लाइ 5 उम्मीदवार मैदान ते लथल। कशमोरे जैकबाबाद जी गॾियल सीट ते अब्दुल गनी बिजाराणी, अहमद रज़ा सुंदराणी ऐं ज़फ़र अली जखराणी समेत 10 उम्मीदवार मैदान ते लथल। घोटकी जी सीट ते प्रोग्रेसिव लॉयर्स पैनल उम्मीदवार अब्दुल रज़ाक महर ऐं सिंध नेशनल लॉयर्स जी चौधरी शाहिद हुसैन राजपूत में मुक़ाबिलो। टंडोलायर में बार एसोसिएशन जे सदर अकीब सलाम समेत 25 उम्मीदवार मैदान ते लथल। 3 बूथ क़ाइम। 240 वोटर्स पंहिंजे हक़ जो इस्तेमालु कयो। लाड़काणे ऐं कंबर शहदाद कोट ज़िलनि जी गॾियल 2 सीटुनि ते 5 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो। कंबर ज़िले में 400 वकीलनि पंहिंजे हक़ जो इस्तेमालु कयो। मीरपुर ख़ासि ऐं सांगड़ जे 2 सीटुनि ते चूंडुनि लाइ पोलिंग थी। 1515 वोटर्स पंहिंजे हक़ जो इस्तेमालु कयो। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में T20 मैचिस जी सीरीज़ जी आख़िरी ऐं फ़ैसिलाइती मैच अॼु खेॾी वेंदी। T20 सीरीज़ जो फ़ातिह केरु थींदो, इन जो फ़ैसिलो क़ज़ाफ़ी स्टेडियम में थींदड़ मैच में थींदो। पहिरीं मैच ॾखण अफ्रीका ऐं ॿी मैच पाकिस्तान पंहिंजे नाम कई।